सिंध सूबे में 2,47,000 अफगान समेत 3,65,000 परडी तरसिल आहिनि। कराची डिवीज़न में 1,18,638 अफगान समेत 1,64,000 परडी मौजूद आहिनि। वफाकी सरकार सिंध में रहंदड़ परडीन जा तफ़सील सिंध सरकार हवाले करे छॾिया। अंगखरन मूजिब हैदराबाद डिवीज़न में 1,25,000 अफगान समेत 1,86,000 परडी रहन था। लाड़काने डिवीज़न में 1,576 अफगान समेत 4,058 ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में 708 अफगान समेत 2,468 परडही तरसिल आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 1,000 अफगान समेत 4,639 परडी मौजूद आहिनि। सखर डिवीज़न में 1,156 अफगान समेत 2,879 गैर मुल्की तरसिल आहिनि। वफाकी हुकूमत की रिपोर्ट में अंग अखर जारी। आलमी बिरादरी फ़लस्तीनी जी नस्ल कुशी जो नोटिस न वरितो। इसराइली फ़ौज गज़ा ते बमबारी खां पोइ ज़मीनी हमलो शुरू करे छॾियो। इसराइली फ़ौज जी गज़ा मां लॾपलाण कंदड़नि ते बमबारी, वधीक 70 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी जो अंग 2,000 खां वधी वियो। 8,000 खां मथे ज़ख़्मी। गॾियल क़ौमनि इसराइल खां गज़ा जो घेराव ख़त्म करण जी ॿीहर अपील करे छॾी। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस चयो आहे त इसराइल जो गज़ा मां फ़लस्तीनियुनि खे लॾपलाण करण वारो हुकुम ख़तरनाक आहे। खानपुर के कचेवारे इलाके में कोश बिरादरी की 2 धुरिन में जमीन के तकरार था 4 जना कतुल 5 जख्मी। गोट खैर मोहम्मद कोश में 2 धुरिन में झेड़े दौरान इलाको जंग जो मैदान। फायरिंग जी डेवट में अब्दुल गनी, गुलाम मुस्तफ़ा कोश समेत 4 जना मारिजी विया। 5 जना जख्मी। मक़तूलन जा लाश वाक़े वारे हंध पियल। इत्तला बावजूद पुलिस न पहुती। झांगारा में शादी न करण तां कतुल थियल तानिया ख़ासकली केस जो फ़ैसिलो न अची सघियो। सेवण अदालत जो जज मोकल ते हुजण सबब महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 1 नवंबर ते ॿुधायो वेंदो। साल 2017 में कतुल थियल मैट्रिक जी शागिर्दियाणी जे कतुल केस जो फ़ैसिलो अदालत महफ़ूज़ कयो हो। तानिया ख़ासकली कतुल केस जी पोइवारी कंदड़ संदसि मां फ़ौत थी चुकी। मक़तूलन जी भेण दुआ ख़ासकली जो चवणु आहे त संग ॾियण खां इनकार करण ते ख़ानू नोहाणी भेण खे गोलियूं हणी कतुल कयो हो। नारे में मिल्कियत के मामले तां भाइरनि में झेड़े दौरान फायरिंग में बाड़ो मारिजी वियो। मुमताज़ चैनल वारे इलाइक़े में मिल्कियत के मामले तां पंवर बिरादरी जे भाइरनि में झेड़ो थी पियो। गोली लॻण सबब 4 वरें जो अब्दुल रशीद पुट ज़ुल्फ़कार पंवर ज़ख़्मी। इस्पताल नियते रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न थियंदे फ़ौत। पुलिस मूजिब जवाबदार धुर घर ख़ाली करे फ़रार थी वई आहे। वारिस थाणे ते ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। आई मातली पुलिस पारां 2 ॾींहं अॻु अगवा थियल नींगरी सबीला थी मोहम्मद असलम पसियो खे हैदराबाद के पिंजारी वारे इलाइक़े में बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त आखलाणी मां बाज़ियाब करायल नींगरी सबीला के संदसि अमर जे हवाले कयो वियो आहे। छापे दौरान अगवा जे इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार सिकंदर पसियो ऐं औरत अग़ज़ा उर्फ़ शमा भॼी वञण में कामयाब थी विया आहिनि। पाकिस्तान के करोड़े शौकीनन के कौमी क्रिकेट टीम मायूस करे छॾियो। ICC क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तानी टीम के पहली नाकामी। कौमी टीम के इंडिया 7 विकेटुन तां शिकस्त ॾेई छॾी। 192 रन्सुनि जे पाकिस्तानी टीम के टारगेट के भारतीय बैट्समैन सवलाई सां 30 ओवर्स में मुकम्मल करे वरितो। शरियास 53, रोहित शर्मा 63 ऐं KL राहुल 19 रन्सूं ठाहियूं। वर्ल्ड कप की महादंगल में पाकिस्तानी टीम की बॉलिंग ऐं बैटिंग मुकम्मल तौर नाकाम। 42 5 ओवर्स में 191 रन उठाए सकी। मोहम्मद रिजवान 49, बाबर आजम 50, हसन अली 12, अब्दुल्ला शफीक 20 ऐं इमामुल हक 36 रन उठायूं। भारतीय बालन कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रौंदिक हार्दिक पांड्या 2 विकेटूं हासिल कयूं। सिंध के चीफ सेक्रेटरी मुख्तलिफ़ ज़िलन के 5 असिस्टेंट कमिश्नरन जूं मोकलूं मंजूर करे वरितियूं। मोकल ते वियल असिस्टेंट कमिश्नर की जाइ ते इज़ाफ़ी चार्ज तौर मुक़ररीन जा नोटिफिकेशन जारी। चीफ सेक्रेटरी गुलबर्ग के असिस्टेंट कमिश्नर हसन ज़फ़र की 4 ॾींहं की मोकल मंजूर। प्लानिंग एंड डेवलपमेंट के ज़िले ऑफिसर हाजिम अली भंगवार के असिस्टेंट कमिश्नर गुलबर्ग की इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई।
लांडी जे असिस्टेंट कमिश्नर मधिया नारी जो 10 ॾींहनि जी मोकल मंज़ूर। DC ऑफिस कोरंगी में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ 17 ग्रेड जी शुगुफ्ता शेख खे असिस्टेंट कमिश्नर लांडी जी इज़ाफ़ी ज़िम्मेवारी ॾिनी वई। शाह फैसल जे असिस्टेंट कमिश्नर सारांजुम जी 10 ॾींहनि जी मोकल मंज़ूर थियण बैदि AC रेवेन्यू कोरंगी आरिफ अली के संदसि जाइ ते इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। सिंध जे सिहत खाते पारां पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल के MD-KIT 2023 जी ॿीहर टेस्ट कराइण लाइ 19 नवंबर जी तारीख़ ॾियण जी तजवीज़। पेपर लीकेज में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे लेटर लिखियो वियो। सिहत वार निगरान वज़ीर डॉक्टर साद ख़ालिद नियाज़ चयो आहे त जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर MD-KIT टेस्ट पेपर जी कापी में मुलविस निकितो त खेसि मुअतल कयो वेंदो। शागिर्दनि खां टेस्ट जी फीस ॿीहर न वरिती वेंदी। MD-KIT टेस्ट में वॾियूं बेज़ाब्तगियूं साम्हूं आयूं आहिनि। कंहिं बि शागिर्द सां नाइंसाफ़ी थियण न ॾिबी। मटियारी M6 मोटरवे मेगा करप्शन स्कैंडल में मुलविस ॿिनि जवाबदारनि पारां डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी मां पघारूं खणण जो इंकशाफ। जवाबदार सीनियर क्लर्क सैयद जुड़ेल शाह ऐं तपेदार इलाही बख्श भयो पारां मुअतली बावजूद पघारूं खणण लॻा। डिप्टी कमिश्नर ऑफिस जे अमले जो चवणु हो त अॻूणे डिप्टी कमिश्नर पारां ॿिन्ही मुलाज़िमनि जो पघारूं बंदि कयूं वियूं, पर कमिश्नर हैदराबाद जे ऑर्डर बैदि उन्हनि खे पघारूं जारी कयूं वियूं आहिनि। आचर 3 डिसंबर ते सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में सिंध TV नेटवर्क जी हेड ऑफिस में अहम गॾिजाणी। सिंध TV जे चेयरमैन डॉक्टर करीम राजपर, KTN जे CEO अतर काज़ी, मेहरान TV जे CEO गुलाम नबी मोराई, धरती TV जे मैनेजिंग डायरेक्टर ज़हीर मीरानी ऐं सिंध TV जे मैनेजिंग डायरेक्टर अजीत कुमार आहूजा जी शिरकत। सकाफ़ती ॾियारे जी तयारियुनि ऐं इंतज़ामनि जो जाइज़ो वठी अहम फ़ैसिला कया विया। डॉक्टर करीम राजपर तरफ़ां गॾिजाणी में शिरकत कंदड़नि खे आजियाणो पिणु ॾिनो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती TV में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। हेडलाइन्स सां ॾिठियूं हिते अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। गड़ी यासीन खां नौशरो अबड़ो लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। 1 ॼणो फौत थियो आहे, 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे में दीदार अली ओढो फौत थी वियो, कुर्बान खखराणी, अल्लाह बख्श ऐं एजाज़ अली ओढो ज़ख़्मी थी पियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदा हलूं। गड़ी यासीन खां नौशरो अबड़ो लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलनि में टक्कर थियो आहे। 1 ॼणो फौत थी वियो आहे, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में दीदार अली ओढो फौत थी वियो, कुर्बान खखराणी, अल्लाह बख्श ऐं एजाज़ ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन ते ॿी अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ख़ैबर खां फिदा हुसैन माछी जे क़त्ल वारो मामिलो केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेशन कोर्ट जे हुकुम ते खेबराणी थाणे ते 13 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह समेत 13 ॼणनि ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। शौकत अली माछी जी फरियाद ते 6 सुञातल ऐं 7 अणॼातल जवाबदारनि ते FIR दाख़िल कई वई आहे। कुझु ॾींहं अॻु फिदा हुसैन माछी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदा हलूं। ख़ैबर खां फिदा हुसैन माछी जे क़त्ल वारो मामिलो केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सेशन कोर्ट जे हुकुम ते खेबराणी थाणे ते 13 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह समेत 13 ॼणनि ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। शौकत अली माछी जी फरियाद ते 6 सुञातल ऐं 7 अणॼातल जवाबदारनि ते FIR दाख़िल कई वई आहे। कुझु ॾींहं अॻु फिदा हुसैन माछी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील वार कंदासीं। धरती TV जे रिपोर्टर जवाद अख्तर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी जवाद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी मंज़र, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु वक़्तु अॻु जेको मुबैना तौरु क़त्ल थियल फिदा हुसैन माछी जे क़त्ल जो केस खेबराणी थाणे ते सेशन कोर्ट मटियारी जे हुकुम ते शौकत अली माछी जी फरियाद ते अॻूणे MPA मखदूम जमील जमात जे कोऑर्डिनेटर वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह समेत 13 ॼणनि ते क़त्ल जो केस जेको आहे दाख़िल कयो वियो आहे। शौकत अली माछी जी फरियाद ते 6 सुञातल ऐं 7 नामालूम माण्हुनि ते खेबराणी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त कुझु वक़्तु अॻु फिदा हुसैन माछी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो। FIR में शौकत माछी ज़िक्र कंदे चयो आहे त असां शाह इनायत बंद वटि चौपाए माल खे पाणी पियारे रहिया हुआसीं त सैयद मुमताज़ अली शाह ऐं ॿियनि असांखे धमकियूं ॾींदे चयो त तव्हां पंहिंजो माल हितां कढी छॾियो। असां पहिरीं तव्हांखे मना कयो आहे हिते माल न खाई अचो, पर तव्हां हिन ॻाल्हि तां मुड़ो ई नथा। जे बाद उन्हनि सिधी फायरिंग करे ॾिनी हुई, जंहिंमें मुंहिंजे मासात फिदा हुसैन माछी खे गोलियूं लॻियूं, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त उहो रस्ते में जेको आहे फौत थी वियो हो। जिन जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो आहे उन्हनि में वसी शाह उर्फ़ मुमताज़ शाह, ॾिठो वलद दुरल खोसो, ख़ादिम वलद मोहम्मद बख्श, शौकत उर्फ़ शौकीन, नजम खोसो, मीर हसन ऐं ॿिया जेको आहे 7 नामालूम ॼाणाया विया आहिनि। अहिड़ी FIR जेका आहे सा
खेबरानी थाणे ते पिणु दाख़िल कई वई। महिरबानी आगाह करने।